शहदादकोट के सियासी समाजी धुरिन शहर में दिल की बीमारियों के इलाज लाइ अस्पताल कायम करने जो मुतालबो किया है। रिपोर्टर घंवर प्रोही मूजिब सिविल सोसाइटी फोरम पारा लेबर हाल में कॉन्फ्रेंस कोठाई वही जैमें मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुन के अगवान शिरकत कई। उन मौके ते मुजाहिद ऐवान वहाब पंद्रानी, वहीद भट्टी, इमदाद सुमरो, मुनीर ब्रोही, जुल्फकार मक्सी, अली अकबर शाह, इमदाद पठान ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त शहदादकोट में 100 खां वधीक राइस मिलूं आहिनि, जंहिं करे हिते छाती जो मर्ज़ आम आहे, जंहिं करे दिल जे मर्ज़ जी सुञाणप करणु ॾुखियो आहे। तकलीफ़ दौरान केतिरा ई दिल जा मरीज़ अस्पताल ताईं पहुचण खां अॻु फोत थी वञनि था। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त शहदादकोट में दिल जी बीमारियुनि जे इलाज लाइ अस्पताल कायम कई वञे। आवाम जो है कि शौर कंदड़ इन जो मुतालबो आहे त असांखे शहदादकोट में 6 लाख आबादी जी हूंदे असांखे दिल वारो अस्पताल खपे। हालांकि दिल हॉस्पिटल एतिरो न आहे मौजूद, छो तो रोड रस्तनि जी हालत तमामु इंतहाई नाज़ुक हालत है। जो पेशेंट बीमार थे दिल जा तो वो लाड़काने नथा पहुची सघनि। शहदादकोट में अड़ी फैसिलिटीज़ अवेलेबल ना जो पेशेंट जो आहे सो पंहिंजो सुठे तरीक़े से ट्रीटमेंट कराए सके। असांजी हॉस्पिटल वारा पेशेंट के हितों लाड़काने रेफर कंदा आहिनि। हाणे NICVD जो जेको मेन इशू आहे शहदादकोट में, जेकॾहिं ॾिठो वञे हार्ट जो पेशेंट तव्हां ॾिसंदो त उनखे 20 खां 30 मिनटनि में जेकॾहिं फर्स्ट एड न मिलंदी त उनजी जेको आहे डेथ जा चांसिस जेको आहे उहो 99% जेको आहे वधी वेंदा आहिनि। फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के रिक्वेस्ट कंदासीं। हेल्थ मिनिस्टर अदी अज़रा पेचूअ साहिब आहे ऐं मैडम फरियाल टालपुर साहब आहे जेका पीपल्स पार्टी जी लीडर आहे। उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं त शहदादकोट में ही नीड आहे वॾी, ऐं हार्ट इशू कार्डिक इशू जेको आहे हर ॿिए माण्हू सां आहे, ब्लड प्रेशर जो इशू हर ॿिए माण्हू सां आहे, उन जे लाइ असां वटि हिन शइ जी तमामु वॾी सख़्तु ज़रूरत आहे। असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त शहदादकोट खे 20 बेडनि ते मुश्तमिल हिकिड़ो यूनिट ॾिनो वञे जीअं हितां जा माण्हू लाड़काने वञण खां बची सघनि। NICVD ॾिनी वञे, छो जो असांजो ज़िलो कंबर शहदादकोट बलोचिस्तान जे 3 ज़िलनि जे बॉर्डर सां मिले थो, जाफराबाद, झलमक्सी ऐं खोजदार, ऐं उतों जा मरीज़ असां वटि ईंदड़ आहिनि। शहदादकोट जी OPD में ईंदड़ आहिनि जिते कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कोन्हे का। NICVD जेकॾहिं हार्ट जो को मसइलो आहे त उन्हनि खे लाड़काणा थो वञिणो पवे, जेकॾहिं किडनी जो को मसइलो आहे त उन्हनि खे वञिणो थो पवे असांजो गंबट। शहदादकोट 7 लाख आबादी वारो शहर जिते बलूचिस्तान जे 3 ज़िलनि जा मरीज़ बि ईंदा आहिनि इमरजेंसी में। असांजी डेली OPD 1500 खां 1800 खां 2200 जे विच में हूंदी आहे, जेका चांडका हॉस्पिटल जे बराबरि आहे। बदकिस्मती सां हिते सिहत जूं सहूलियतूं न हुजण बराबरि आहिनि। कंहिं पेशेंट खे जेकॾहिं इमरजेंसी में दिल जो अटैक पवे थो पियो त लाड़काने वेंदे रस्ते में फौत थी थो वञे। इन जो मुतालबो था कयूं त NICVD जेको आहे ठाहे ॾिनो वञे, छो त हीउ शहर असांजो आम शहर आहे ऐं सरहदी शहर आहे जंहिंमें सिंध बलूचिस्तान जी शहर मिलनि था। उनजे करे हीउ ज़िले जो वॾे में वॾो शहर आहे। हिते सवे सेलर आहिनि, रोड रस्ता भॻल टुटल, दर्द जी बीमारी जे करे छाती जा मर्ज़ आहिनि। उन जे करे फौरी तौर ते हिननि माण्हुनि जो, छो त इलाही माण्हुनि जूं ज़िंदगियूं ज़ाहि थियूं आहिनि।